अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अची वे मुंहिंजा 36 लखना मुड़स। मुंहिंजी ज़ाल गर्मी साहबा अॼु त तूं ॾाढी ख़ुशि आहीं। छो त गर्मी जो मुड़स कम जो बरो खाइण खां डरो अॼु पंहिंजी महिनत जा बर पिया खणी घर आयो आ। गर्मी साहबा अॼु पंहिंजे हिन नाज़ुक सुहिणे ख़ूबसूरत हथ खे मूं वारे तरफ़ कर ऐं पंहिंजो अखियूं ॿूट त मां पंहिंजे सॼे ॾींहं जी कयल कमाई तुंहिंजे हथ ते रखां। तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि। सच्ची मुची अची यो मुची। दे हाल वाला तू किथे रहिजी वे? तो भला वर में पैसा बि लिखाया छा? न सर्दी साहिबा मां सोचां पियो त सर्दी सां कहिड़े मुंहं सां मिलां। कुछ भी कर छा भी कर मुंह त इहो ई हूंदई न साम्हूं मटाईंदे छा। हाणे इहो ॿुधा घणा पैसा आंदा अथई? मुंहिंजी का मजाल जो तो ताईं पहुचण खां पहिरियां पैसा ॻणिया। वारो कर पैसा मुंहिंजी तिरीअ ते रख। अखियूं ॿूट न अखियूं ॿूटी वीह त पोइ रखंदुसि न। वो एडी देर थी तिया छा थियो हुआ? किथे मां पैसा न केर कढियो। हैं? चलो थी वियो छा? ए ॾिस न हिन में बि कोन्हनि हिन में बि कोन्हनि के। मुआ अंधो है छा? एडा दोदा सही अकुल तक्के जो कोन अथई। उत मां बि चवां त न भई खीसा अॻियां हणायमि न त दोॾा बि अॻियां हुन खीसा बि अॻियां हुन केरु कोन कढंदो पर बिछनी वॾा लान ॾिसंदे ॾिसंदे बि गढी विया। तू नंढड़ो ॿार है न भागा तू ॾे हाल वाल। देखो मां हिन उबत वांगुरु मगो तो रहिया इन तू पैसा। हाँ अरे घोड़ा छा थियो मुआ? सर्दी लगे तू पैसा काने के पैसा? सर्दी लगे तो मुझो भी को खीसो कटे में अदा पता तोवारो कम मूंसां भी थी वी लगे तो बिचनी असां ॿिन्ही जो मोकारो करे विया। मां पाण सोचां पियो त बिछनी ताक़त न आहे त बि मुंहिंजा खीसा न पैसा कढी आ पर तूं थी पियो मोगो हाणे ॿुधा ख़बर ॾे मोगो मां की तूं। हाँ छा था चो मुआ? तव्हां भला एतिरा चरिया आहियो छा जो तव्हांजा खीसा कटिजी विया ऐं तव्हांखे ख़बर ई कोन पई? अदी सर्दी मां सम्झी वियसि ही हॾ आराम आहिनि ऐं हींअर बि ही पंहिंजा खीसा पाण कटे हिते अची पहुता आहिनि। अॼु बि तो कमु कोन कयो हूंदो ॻोठ जे कुंड में वञी वेठो हूंदे। हा दी तूं सही थी चवी ही ॿई ॼणा असांखे बेवकूफ़ था कनि पर जे तव्हां स्कूल में पढ़िया आहियो न उते असां ॿई मास्तराणी हुयूंसीं। खुदा जो कसम सर्दी। चुप कर कूड़ा कसम न खण। खुदा जो कसम सर्दी। भाॼे गर्मी असां सॼो ॾींहुं रेड़ा छिकिया आहिनि पोइ ख़बर न आहे त तव्हांजा खीसा केरु कटे वियो ईअं न? हाँ अदी अञा ॾिसी न वेठी थी मां चवां थी लठ खणिया त हिननि जी पुठियुनि ते लिका कढूं। न गर्मी न सर्दीअ जो चवण न कर। लठ हल्की आहे कमज़ोर आहे असांखे लॻे थी त भॼी थी पई न तव्हांखे अलाह पंहिंजा हथ ॾिना आहिनि तव्हां ठुलियूं थंभरूं हो मुकुल सां छो नथियूं मारियो? हा बुत तूं सही तो चवे मुक हरतियूं न पोइ बुत जो थक लही पवंदो सॼो ॾींहुं रेड़ी हलाए थकिजी पियो आहे। पोइ तव्हांखे ख़बर पवे थी जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।